सोने जो रुपयो हिक चांदी जो रुपयो ओ हिक सोने जो रुपयो हिक चांदी जो रुपयो होया घोट भेण हूंदड़ी। लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। तुंहिंजी मस्तीअ जी लहरुनि में असीं वहंदा हलंदा हलूं, जेको बि मिलंदो उनखे असीं जय झूलेलाल चवंदा हलूं। 36 सवाल जो सही जवाब आहे ए। श्री अमरलाल जी सतयुग में विष्णु जी जो अवतार वरितो। सवाल 37 श्री अमरलाल जी त्रेता युग में कहिड़ो अवतार वरितो? ए श्री राम जी, बी लक्ष्मण जी, सी भरत जी, डी शत्रुघ्न जी। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो। हिक सोने जो रुपयो हिक चांदी